नाज़रीन एक अहम ख़बर ॾींदा त बिन कासिम में AVCC पुलिस जी CPLC जी मदद से कार्रवाई कंदे 1.5 महीनो अॻु शाह लतीफ़ के इलाके में अगवा थियल स्टेट एजेंट उबैद मलिक के बाज़ियाब कराए वरितो आहे। कार्रवाई दौरान 4 अगवाकारन के गिरफ्तार कयो वियो आहे, जॾहिं त 3 फरार थी विया आहिनि। AVCC मूजिब गिरफ्तार थियलन में साबिर खटक, सद्दाम हुसैन, जुनेद जानवीरी और पीर मोहम्मद सरकी शामिल आहिनि। जवाबदारन मुगवीअ जे वारसन खां 2 करोड़ रुपया भोंग तलब कयो हो। वाक़े जी FIR शाह लतीफ़ थाणे ते दाख़िल कराई वई आहे। AVCC पुलिस जी CPLC जी मदद से कार्रवाई कंदे 1.5 महीनो अॻु शाह लतीफ़ के इलाके में अगवा थियल स्टेट एजेंट उबैद मलिक के बाज़ियाब कराए वरितो आहे, जॾहिं त कार्रवाई दौरान 4 अगवाकारन के गिरफ्तार कयो वियो आहे, जॾहिं त 3 फरार थी विया आहिनि। AVCC मूजिब गिरफ्तार थियलन में साबिर खटक, सद्दाम हुसैन, जुनेद जानवीरी और पीर मोहम्मद सरकी शामिल आहिनि। जवाबदारन मुगवीअ जे वारसन खां 2 करोड़ रुपया भंग तलब कयो हो। वाक़े जी FIR शाह लतीफ़ थाणे ते दाख़िल कराई वई आहे। खबर ॾियूं पिया बिन कासिम में AVCC पुलिस जी CPLC जी मदद से कार्रवाई कंदे 1.5 महीनो अॻु शाह लतीफ़ के इलाके में अगवा थियल स्टेट एजेंट उबैद मलिक के बाज़ियाब करायो वियो आहे। कार्रवाई दौरान 4 अगवाकारन के गिरफ्तार कयो वियो आहे, जॾहिं त 3 फरार थी विया आहिनि। AVCC मूजिब गिरफ्तार थियलन में साबिर खटक, सद्दाम हुसैन, जुनेद जानवीरी और पीर मोहम्मद सरकी शामिल आहिनि, जॾहिं त जवाबदारन मुगवीअ जे वारसन खां 2 करोड़ रुपया भुंग तलब कयो हो। तफ़सील धरती TV न्यूज़ जो रिपोर्टर बिन कासिम का मौजूद है सज्जाद छजड़ो। जी सज्जाद। जी AVCC पुलिस CPLC पुलिस की मदद से कार्रवाई की है। 1.5 महीनो अॻु शायद जो नाले शख्स है लतीफ़ शाह लतीफ़ थाने की हद में जो अगवा थियल स्टेट एजेंसी उबैद मलिक जो है उनके बाज़ियाब कराए वरितो है। कार्रवाई दौरान 4 अगवाकार जो गिरफ्तार किया विया आहिनि, जॾहिं त 3 फरार थी विया आहिनि। जॾहिं त गिरफ्तार थियलन में साबिर खटक, सद्दाम हुसैन, जुनेद जानवीरी और पीर मोहम्मद सरकी शामिल आहिनि। जवाबदार मगवी के वारसन का 2 करोड़ रुपया तलब कयो हो। वाक़े की FIR शाह लतीफ़ थाने की हद में दाख़िल कई वही हुई। अॼु कार्रवाई करे मगवी के बाज़ियाब कराई वई। जी सज्जाद तफ़सील ॾियण जे लाइ।